तोशाखाना केस में तहरीक इंसाफ चेयरमैन की सज़ा मुअत्तल थींदी या बरक़रार रहंदी, फ़ैसिलो ॿुधायो पियो वञे। इस्लामाबाद हाई कोर्ट तरफ़ां महफ़ूज़ थियल फ़ैसिलो अॼु ॿुधायो वेंदो। ईंदड़ चूंडनि बाबति सलाह मशवरे के हवाले से पीपल्स पार्टी जो 70 रुकनी वफ़द अॼु इलेक्शन कमीशन के अमलदारनि सां मुलाक़ात कंदो। वफ़द में नेयर बुखारी, नवीद कमर, फैसल करीम कुंडी, फारूक एच नाइक, शेर रहमान, मुराद अली शाह और ताज हैदर शामिल। वफ़द चूंडनि की तारीख़ बाबति मुशावरत करण खां पोइ पार्टी जो मौक़िफ़ पेश कंदो। निगरान वज़ीर आज़म अनवार हक काकड़ की सदारत हेठ वफ़ाक़ी काबीना जो इजलास थी रहियो आहे। काबीना इजलास में बिजली के बिलन और अवामी रद्दअमल के मामलन बाबत गौर कयो वेंदो। निगरान वज़ीर आज़म तवानाई बाबत इजलास से काबीना मेंबरन के एतमाद में वठंदो। काबीना इजलास में बिजली के बिलन ते अवाम के रिलीफ दियण लाइ तजवीज़न ते भी गौर कयो वेंदो। रानीपुर की हवेली में ज्यादती का पोइ क़त्ल थियल नींगरी फातिमा फरड़ो केस में ॿुधणी थी रही है। मुख्य जवाबदार असद शाह के रिमांड मुकम्मल थियण खां पोइ अदालत में पेश कयो पियो वञे। असद शाह की घरवारी हिना शाह और फयाज शाह गिरफ्तार न थी सघिया। नवाबशाह में वापारियुनि जे सॾ ते वधंदड़ महांगाई ख़िलाफ़ शटरबंद हड़ताल। अॻवाणनि जो चवणु आहे त वधंदड़ महांगाई सबबि ग़रीब अवाम पीड़िजी रहियो आहे। महांगाई ते ज़ाब्तो आणे ग़रीब अवाम खे रिलीफ फराहम कयो पियो वञे। शाहपुर जानिया में वधंदड़ बदअमनी और पुलिस तरफां चौकीदारनि ते तशद्दुद ख़िलाफ़ शटरबंद हड़ताल। शहरी इताज जे सॾ ते एहतजाजी मुज़ाहिरो, प्रेस क्लब ॾियां धरणो। अॻवान जो चवणु आहे त इंतज़ामिया अमन अमान क़ाइमु करण में मुकमल तौर नाकाम थी वई आहे। हाणे जो ASI चौकीदारनि ते बिना जवाब तशद्दुद करे चौकीदारी खां रोके रहियो आहे। कराची के इलाइक़े औरंगी टाउन में पुलिस और रेंजर्स की कार्रवाई। 2 जवाबदार गिरफ्तार। रेंजर्स तर्जमान जो चवणु आहे त जवाबदार ज़ीशान और सगीर फुर समेत ॿियनि संगीन ॾोहनि में घुर्बल आहिनि। गिरफ्तार जवाबदारनि के वधीक कानूनी कार्रवाई लाइ पुलिस हवाले कयो वियो आहे। वर्ल्ड एथलेटिक्स चैंपियनशिप में चांदी जो मेडल हासिल कंदड़ ओलंपियन एथलीट अरशद नदीम वापस वतन पहुंची वियो। लाहौर एयरपोर्ट ते शानदार आजियां। आलमी मेले में मेडल खटण ते तमाम घणी खुशी थी आहे। पेरिस ओलंपिक्स 2024 में सुठी कारकर्दगी ॾेखारण की कोशिश कंदुसि। पाकिस्तान में एथलेटिक्स की तैयारी लाइ आलमी सतह जूं सहूलतूं आहिनि। हुकूमत प्रैक्टिस लाइ ग्राउंड फराहम करे।